أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الرسل كلوا من الطيبات واعملوا صالحا إني بما تعملون عليم صدق الله مولانا العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दुरूद शरीफ पढ़ो اللهم صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم पोखिणीअ थई त पोखे न त वींदई मुंद चढ़ी पोखिणीअ थई त पोखे न त वींदई मुंद चढ़ी पाणी थींदई पोयरो पोइ त सुकी थींदई सोक जिते लुड़ंदो सारो लोक तूं ते सिकंदे कसंग का जी कदर सामीन परवरदिगार जे मुक़द्दस कलाम मां हिक आयत करीमा तिलावत कई आहे जो आहे अल्लाह से मूंखे उन आयत करीमा जो सही सही मफ़हूम सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए उन खां बाद तव्हां सां सभिनी मुस्लमाननि खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ख़ुसूसन अल्लाह ताईं उन्हनि साथियुनि जी ज़ुल्फ़कार आबाद महल्ले वारनि जी फुलपोटरा बिरादरी जी महिनत ही ख़ैरात बंदोबस्त इंतज़ाम रब साईं शल उन्हनि जी कोशिश खे ऐं असांजे इमामे कारी शबीर अहमद साहब भाई जन जी कोशिश के भी रब शल कबूलियत जो शरफ बख्शे जेका आयत सगोरी मां जे आॾो तिलावत कई आहे इन आयत सगोरी जे अंदर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रसूलनि सां ख़िताब कयो रब फरमायो कुलू मिन अत्तय्यिबात वअमलू सालिहा पाक शयूं खाओ हलाल रिज़्क़ खाओ ऐं अमल सालिह करो ये हिकु मसलो तव्हांजे आॾो बयानु कंदुसि पाक शयूं खाओ ऐं अमल सालिह कयो अल्लाह साईं अक्ले हलाल खे अमल खां बि पहिरियां ज़िक्र कयो हिन मां नतीजो निकितो त अक्ले हलाल क़बूलियत अमल जे लाइ शर्त आहे जंहिंजे अंदर में हलाल रोज़ी न वेंदी रब उन जो कोई बि अमल क़बूल न कंदो जंहिंजी ग़िज़ा हराम जी हूंदी लखे करोड़े रुपया ख़ैर छो न करे हिकु रुपयो बि ख़ुदा वटि क़बूल कोन कंदसि छो जो हुनजी हराम जी ग़िज़ा आहे हदीस में ईंदो आहे कॾहिं कॾहिं इंसान मिटी आलूदा थींदो आहे नबी सही जल फरमायो कॾहिं कॾहिं रब जो बानो दुआऊं घुरंदो रहंदो आहे
उन जी पेशानी मिटी आलूदा थी वेंदी थव केड़ी मल किथे दुआऊं घुरंदो आ केड़ी मल किथे दुआऊं घुरंदो आ शबो रोज दुआऊं घुरंदे घुरंदे परेशान थींदो आ मुंहिंजी दुआ क़बूल कोन थे पई खैर खैरातूं भी कसरत सां कंदो आ पर दुआ उन जी क़बूल कोन थींदी थव अल्लाहु अकबर सोना नबी उन जो केड़ो सबब नबी सही जन फरमायो अकलुहु हराम उन जो खाधो हराम जो हूंदो थव व मशरबुहु हराम उन जो पीअणो हराम जो हूंदो थव व मलबसुहु हराम वाह सोना नबी मां तुझे समझाइण तो कुर्बान थिया नबी सही जन फरमायो खाइण भी हराम जो दस पीअण भी हराम जो दस पाइण भी हराम जो दस घुमण भी हराम जो उथण भी हराम जो वेहण भी हराम जो सब शयूं ते क़यास कयो 24 कलाकनि जी ज़िंदगी जे अंदर खाइण पीअण घुमण फिरण उथण वेहण शादियुनि में गमिन जे अंदर हर ग़िज़ा जेका इस्तेमाल तो करे हराम जी इस्तेमाल करे पियो नबी सही जन फरमायो इहो माण्हू 24 कलाकनि जी ॻाल्हि तो छा पर सॼी ज़िंदगी दुआऊं घुरंदो रहे घुराईंदो रहे अन्ना युस्तजाबु लिज़ालिक नबी सही जन फरमायो इन जी कभी दुआ क़यामत ताईं रब क़बूल कोन कंदो खाइणो हलाल जो कोन दस कीअं दुआ क़बूल थी रब का भी दुआ क़बूल न कंदुसि अञा भी थोड़ो खोलेसि प्यारा जेतिरो प्यारो आहे ओतिरो खोलेसि अल्लाह तोखे अञा वधीक बरकत कंदो आराम आराम सां थोड़ी मोट दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम हलाल माल में वॾी बरकत आहे इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद आहे एक मर्दबे पंहिंजे शागिर्द खे दावत कई इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह पंहिंजे उस्ताद वटि दावत खाइण आयो हंबली मसलक जो इमाम आहे इमाम अहमद बिन हंबल इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह शाफी मसलक जो इमाम आहे इमाम वक्त जो इमाम जी दावत खाइण आयो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह मानी खणी आयो इमाम अहमद बिन हंबल मानी खाइण शुरू कई उमूमन ये आदत करीमा है तो माण्हू महिमान जे लाइ मानी वधीक खणी ईंदो आहे घटि खणी ईंदो आहे वो नज़ीर वधीक खणी ईंदो आहे बचंदी खणी वेंदुसि भला ख़ैर इन आदत करीमा जे लिहाज़ खां इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह मानी पंहिंजे हिसाब सां वाफ़िर खणी आयो पर थांव खाली वापसि खणी वियो घर थांव खणी आयो महिमान जेकॾहिं कुझु मानी वधीक खाई वञे तो थोरो घर वारा पुछंदा आहिनि की ॾाढी बुख लॻी आहे असांखे पोइ इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह जी न्याणी वॾी आलिम हुई वॾी बुज़ुर्ग हुई अल्लाह जी नेक बानी हुई अॼु किथे आहे घरनि जे अंदरि अहिड़ो मामलो हमेशह तिलावत करण वारी तहज्जुद पढ़ण वारी 24 कलाक रब जी इबादत में गुज़ारण वारी तो मानी उन बचाई हुई तो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह थाव खाली खण गणियो लोटो भरे आयो पानी जो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह अची करे रखे त अहमद बिन हंबल रात जो तहज्जुद जे लाइ वुज़ू कंदो सुबुह जो थे लोटो सागो ही पानी जो भरे पियो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह पानी जो लोटो वापस घर खणियो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह थाव खाली घर खणी आयो इमाम साहब के न्याणी चयो बाबा साईं तव्हांजो शागिर्द अहमद बिन हंबल हंबली मसलक जो इमाम आहे
बाबा मानी तला जा बुजुर्ग बाना एतरी को न खाइदान बाबा तवंजे शागिर्द इमाम साहब मानी भी वधीक खादी ऐ मां त ईअं ई समझा त सॼी रात निंड में गफलत में गुजारी थे बाबा पानी भी तवी सही सलामत खणी पहुता हो पानी भी इस्तेमाल जल को ने माना मालूम तो त सॼी रात उनजी गफलत में गुजरिया निंड में गुजरिया बाबा मूंखे ये बई एतराज़ आहिनि अल्लाह जे बाननि जी बुज़ुर्गनि जी नेकनि जी गिज़ा त ख़ुदा जो ज़िक्र हूंदी आ बाबा पोसाई अहमद बिन हंबल मानी शो वधीक खादी बाबा सॼी रात रब जा बाना अहिड़ा नेक तहज्जुदनि में ख़ुदा जे ज़िक्र में गुज़ारींदा अथव बाबा पोइ हिन गफ़लत में रात गुज़ारी आ छा इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि खे न्याणी चवण लॻी बाबा ॿिन्हिनि एतिराज़नि जा जवाब खपे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि हैरान थी वियो मां कीअं पंहिंजे शागिर्द खे चवां शागिर्द पंहिंजी जॻह ते पर हिन वक़्तु हाणे महिमान आहे साईं महिमान खां कोई पुछंदो मानी छो घणी खाधव कोई पुछी सघे थो त मानी छो घणी खाधे मेज़बानी जो उसूल जे ख़िलाफ़ आई आहे अल्लाहु अकबर इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजी न्याणी खे चयो त मां इमाम अहमद बिन हंबल खे इन्हनि एतिराज़नि खां आगाह कयां थो पियो त मुंहिंजी न्याणी खे ॿ एतिराज़ हुननि जा जवाब खपनि पोइ इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त सुवाल ॿई तूं कर पर्दे में इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजी शागिर्द अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि खे फरमायो मुंहिंजी न्याणी खे ॿ सुवाल आहिनि उन्हनि जा तव्हांखे जवाब ॾियणा पवंदा इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि फरमायो साईं मां हाज़िरा जवाब ॾींदुसि तवज्जो कयो ठेड़ी ऐं गिरदो नवाह खां अचण वारो मुस्लमान हो रब हलाल माल में केॾी बरकत समाई अथव तवज्जो कयो हलाल माल जी बरकत जो अजीब किस्म जो ई वाक़ियो अथव इमाम अहमद बिन हंबल जे आॾो जॾहिं न्याणी ॿई सुवाल कया इमाम साहब फरमायो मुंहिंजी अमड़ मानी जो मामलो जॾहिं जो मुंहिंजो उस्ताद मुंहिंजे साम्हूं मानी खणी आयो त मां अहमद बिन हंबल इन्हनि अखियुनि सां जॾहिं नज़र कयसि त मूंखे इहा शइ नज़र अचे पई अहमद बिन हंबल तुंहिंजे साम्हूं ख़ुदा जो नूर आयो आहे रब जी बरकत वारो नूर साम्हूं आयो थी अहमद बिन हंबल अहिड़ी बरकत अहिड़ो नूर वरी किथे हासिल थी अलाए न थी अहमद बिन हंबल जल्दी कर जेतिरो नूर अंदर दाखिल करणो थी अॼु दाखिल करे वठो अल्लाहु अकबर इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि फरमायो पोइ जिस्मी हवाले सां जिस्मानी लिहाज का मूंखे कंहिं बि क़िस्म जी ॻराहट महसूस कोन थी आहे जो मां मानी घणी खाधी मूंखे इन हवाले सां का बि जिस्म में शइ महसूस न थी आहे मूंखे त इहा शइ महसूस थी आहे ख़ुदा जो नूर साम्हूं पियो अहमद बिन हंबल उहो ख़ुदा जो नूर अंदर दाखिल कयो अल्लाह इमाम साहब जी न्याणी नेक हुई त पोइ रिज़ल्ट बि अहिड़ो अॼु घर में जो मथे उगाड़े अमड़ भेण न्याणी मानी पचाईंदी तो शादी बरकत निमाज़ जो तो नालो ई कोन्हे अल्लाहु अकबर मेराज जो महीनो हले थो 27 रजब ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज कयो मेराज जे वाक़े की बुज़ुर्ग अञा काफ़ी आहिनि मुहक़्क़िक़ आलिम असांजो वॾे में वॾो मेहमान ख़ुसूसी ख़िताब कंदड़ हज़रत मौलाना साईं मोहम्मद इलियास मोहम्मद साहब ठेड़ी में तशरीफ फरमा थी चुका है इंशाअल्लाह थोड़े वक्त में ही तवां सां सभई उन जी ज़ियारत को जलवा फरोज़ थींदासीं इंशाअल्लाह ऐं आख़िर ताईं साथ भी निभाईंदासीं मेराज जी वाक़े में जेको हिन उम्मत के हदियो मिलियो उन हदिये जो नालो छा आहे थोड़ो ॻाल्हायो सही छा नालो अल्लाहु अकबर अॼु निमाज़ जो मामलो कलील नज़र अचे थो तमामु घटि माण्हू निमाज़ पढ़नि था
जेकॾहिं कोई उम्रे तां मोटी अचे, हज तां मोटी अचे, आबे ज़मज़म ऐं खजूर खणी अचे, जेकॾहिं कोई माण्हू आबे ज़मज़म ऐं खजूर खे ठुकराए, अहिड़े क़िस्म जे हदीअ खे नापसंद करे ठुकराए, तूं उनखे बदबख्त चवंदे कि न चवंदे? मां तव्हां खां पुछां पियो, मां तव्हांजे हिन मदरसे जी पोख आहियां, एज़ाज़ छेड़ी जो आहे। मुंहिंजे हिसाब सां शख़्सी कोई एज़ाज़ न आहे, छेड़ी जे महिनत आहे। हे तव्हांजे हिन छेड़ी जे मदरसे दारुल हुदा जी महिनत आहे, जी उहा ई पोख आहे जेका तव्हां असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया। इन मदरसे जो तमामु वॾो फैज़ आहे। तो जेकॾहिं को मदीने जी अजवा खारक जंहिंमें रब शिफ़ाई शिफ़ा रखी आबे ज़मज़म खे मोटाए, वो दुनिया जो बदबख्त सॾिजे, पर जेको हुज़ूर खे रब्बुल आलमीन जे तरफ़ खां जेको हदियो मिलियो निमाज़, जेकॾहिं उनखे ठुकराए, तोखां पुछां थो दुनिया में उन खां वधीक को बदनसीब आहे? जो इंशाअल्लाह सभई जो 5 वक्त पाबंदी सां नमाज़ पढ़ंदासीं। अज नमाज कोने का, खुदा जो जिक्र कोने को, कुरान जी तिलावत कोने का। वामा फातिमा तु ज़रा रज़ी अल्लाह अन्हा सुनो, अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाए दो, जॾहिं मां पंहिंजी राणी खे ॾिसंदोसि चकी हलाईंदी बि खुदा जो मिठड़ो कुरान मजीद तिलावत कंदी हुई। तो केड़ी न रोज़ी में बरकत हुई, केड़ी न रिस्क में रब बरकत ॾिनी हुई। अॼु अम्मा भेण न्याणी निमाज़ जी विझू कोने का, मिठड़े कुरान मजीद जी विझू कोने का। पोइ शादियूं बरकतूं अॻे हिकु कमाईंदो 20 खाईंदा, हाणे 20 कमाईंदा, पोइ बि कंहिं बि क़िस्म जो पूराओ कोन अथव। आहे साईं, शादियूं बरकतूं तॾहिं त मिठड़े रब पंहिंजे मुक़द्दस कलाम में फरमायो अथव, वमन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। रब फरमायो जेको मुंहिंजे ज़िक्र खां कुरान खां परे रहंदो, मुंहिंजे मोहम्मद जे फरमान खां परे रहंदो, उनजी मईशत तंगी में बर्बादी में हूंदव। अॼु मुस्लमान जो रिस्क तंग आहे कि न कोन्हे? सही परेशानी आहे कि न कोन्हे? केतिरा बि रिस्क जा अंबार थियनि पिया, ना शुक्री जो मामलो आहे। किथों रिस्क में बरकत पए, रब याद ही कोन्हे को। अल्लाह अकबर, छड़ो हिर्सो हवस। तॾहिं रब मिठड़े कलामे मजीद में फरमायो, फरमाए मन कान युरीदु अरसल आखिरा नज़िद लहू फी अर्ज़े। रब फरमायो जेको आखिरत जी पोख पोखींदो, फरमाए मां रब उनखे दुनिया में भी नसीब कंदुसि। वमन कान युरीदु दुनिया, रब फरमायो जेको दुनिया ई दुनिया चाहींदो, दुनिया जे हिर्सो हवस में सिर्फ में रहंदो, फरमाए नूती ही मिन्हा। रब फरमायो पोइ दुनिया ॾींदो मांस, वमा लहू फिल आखिरति मिन नसीब। रब फरमायो दुनिया ॾींदो मांस, पर आखिरत में कंहिं बि क़िस्म जो हिस्सो कोन हूंदुसि। अल्लाह पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। अॼु दुनिया जे हिर्सो हवस में इंसान मुस्तग़रक़ आहे। छा जूं बरकतूं पवंदियूं? मईशत में तंगी आहे, रोटी कपड़ा मकान जरा इंसान परेशान है। अल्लाह अकबर। बालुल फकीर रहमतुल्लाह अलैह बीठो के माण्हू चयोस कब्रिस्तान में बीठा हो, परेशानी कोन अथव, अटो महांगो थी वियो आहे। बालुल फकीर रहमतुल्लाह अलैह फरमायो, चए सस्तो हो त केरु खाराईंदो? चए रब खाराईंदो। चए त महांगो आहे त पोइ केरु खाराईंदो? चए रब। जे सस्तो हुयो बि रब खाराए पियो, महांगो आहे बि रब खाराईंदो। जीअं रब पहिरियां रोज़ी ॾे पियो, हाणे बि रिस्क ॾींदो। ख़ुदा पैदा कयो आहे त रिस्क जो ज़िम्मो बि रब खणी छॾियो आहे। हारून रशीद बादशाह, अॻे बादशाहनि में वॾी सहप हूंदी, बुज़ुर्गनि आलमनि सां उन्हनि जी मोहबत हूंदी।
हाणे जेतिरो थी सघे थो उलमा जी मुखालफ़त करनि पिया, दाढ़ी वारनि जी मुखालफ़त करनि पिया। ख़ुदा शला उन्हनि खे नेक सम्झ नसीब फरमाए, आमीन चओ। हारून रशीद बादशाह चयो बबुल फ़कीर खे, मूंखे तोखे ॾिसी ॾाढो रहम अचे थो। चई कीअं? चई दिलि चवे थी तोखे कपिड़ा वठी ॾियां, भला ग़रीब आं, मुंहिंजी दिलि चए थी मां तोखे बहितरीन कपिड़ो वठी ॾियां, बेहतरीन तरीके से तू घुमंदो फिरंदो वत, कपड़ा सादा पातल थी। हारून रशीद बादशाह के बबलुल फ़कीर फरमायो, मानू मुखे बेवकूफ़ चवंदा आहिनि पर मां तोखे बेवकूफ़ चवां थो। ये बादशाह के चवे, ये बादशाह में सब हुई। मानू मुखे बेवकूफ़ चवंदा आहिनि पर मां तोखे चवां थो। चई कीअं इहो? जे अंत व अना आयालुल्लाह, तू ऐं मां ॿई रब जी मखलूक आहियूं। फ़कैफ़ यर्ज़ुकुक व यंसानी, रब तोखे रिज़्क़ ॾे, पाराए खाराए ऐं मूंखे विसारे, इहो कहिड़ो ख़ुदा जो इंसाफ़ आहे? जीअं रब तोखे खाराए ऐं पीआरे पियो, ईअं मां बहलूल खे बि रब कोन विसारियो आहे। ॿुधी छॾ, अल्लाहु अकबर। रोज़ी जो ज़िम्मो रब खणी छॾियो, पर इंसान पागल पोइ बि तवजो त कर। मुझे उस्ताद मोहतरम मुरब्बी जी सही मीर मोहम्मद मीर अकवारो दामत बरकत मुलालिया तव एड़े तरीके सां द्वार में असां के तवांजी नठड़ी जे वडे मदरसे जी मस्जिद में उस्ताद सही जामिउल माकूल वल मनकूल सही अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैह जन आखिरी हदीस जो दर्स ॾिनो हो। हज़रत सोने अली रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, मन अल्लमनी हरफुन फहुव मौलाया, जे मूंखे हिकिड़ो अखर बि सेखारियो, इको साउंड वारो मूंसां कंहिं बि क़िस्म जो तावन नथो करे। मन अल्लमनी हरफुन फहुव मौलाया। तमाम मौलूद चवंदा हुआ तव्हां वरी अहिड़ो था ॻाल्हायो दादा, तव्हांजो मिठा सुरनि खे ॾाढो आहे। वॾी घोट ॻोल्ही विधव। हज़रत सोने अली रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, मन अल्लमनी हरफुन फहुव मौलाया, जे मूंखे हिकिड़ो अखर बि सेखारियो, उहो मुंहिंजो साईं अथव। इंशा यबीउनी व इंशा यस्तखदिमुनी, उनजी मर्ज़ी आहे मूंखां जहिड़ी बि ख़िदमत वठे, मां अली उन ख़िदमत जे लाइ हाज़िर आहियां। उस्ताद सईं अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैहि लफ़्ज़ चवंदो हो, रब हलाल जो दरवाज़ो कुशादो रखियो हो, पोइ बि बानो हराम जे तरफ़ वञे पियो। अल्लाहु अकबर। हिकिड़ी शादी मां तुंहिंजी ज़रूरत पूरी नथी थिए, फन की हू माता लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा। एक शादी में जरूरत पूरी नथी थे, बीबी शादी करे छॾ, बीबी में अञा जरूरत पूरी नथी थे, टी भी शादी करे छॾ, अञा टिन को भी वधीक तोखे जरूरत आ, चौथी भी शादी करे छॾ। रब हलाल जो दरवाज़ो कुशादो करे छॾियो, बानो पो भी हराम जे तरफ़ वञे पियो। अल्लाहु अकबर। खाइण में रब केॾो हलाल जो दरवाज़ो कुशादो करे छॾियो आ। फरमाए उहिल्ल लकुम तय्यिबात, दुनिया जो सभई पाकीज़ा शयूं मां रब तो जे लाइ हलाल बणाए छॾियूं आहिनि। अल्लाहु अकबर। मुर्गी नथी वणई, गोश्त वॾो ठेड़ी में 350 रुपया किलो मिलंदी, केड़ो महांगो आहे, जल्दी वठी वो खाई छॾे। अञा तोखे मज़ो घटि अचे, बाकरे गोश्त ॾे हलियो वञो। अल्लाहु अकबर। पीअण जे तरफ़ वञो, तोखे सादो पाणी नथो वणे, शरबत पी छॾ, वरी माखी पी छॾ। रब जे में शिफा जो मामलो रखियो, फीहि शिफाउल लिन्नास, रब जे में शिफा ही शिफा रखी आहे, उहा माखी अथव। अल्लाहु अकबर। 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 अ
एकड़ो साहबी नबी साईं ने आयो से मुझे भाग ही साल थिया नबी साईं फरमायो मक्खी पियारे छॾे से वरी जो आयो नबी साईं वट मक्खी पियारण खां बाद सोने साईं के चवण लॻो साईं मक्खी पियारी अञा तकलीफ़ वधी वई नबी साईं फरमायो मक्खी पियारे से वरी ॿीहर बि मक्खी पियारे आयो नबी साईं के अची ॿुधाए से अञा तकलीफ़ वधी वई नबी साईं फरमायो मक्खी पियारे से वरी सोने अरबी करीम वट आयो साईं मक्खी पियारे से अञा तकलीफ़ वधी वई आ सोने अरबी फरमायो मक्खी पियारे से तुझे भाउ जो पेट कूड़ो आ खुदा जो कुरान सचो फीही शिफाउल लिन्नास तवज्जो कयो मता तव्हांजे ज़हन में कुछ गदशो अची वञे टे मर्तबा मक्खी पीते मक्खी में शिफा हुई पोछो न पहिरियों ई मर्तबो रिजल्ट ज़ाहिर थियो अल्लाहु अकबर मुहक्किकीन तफसीर लिखियो आ तहकीक लिखी आ टे मर्तबा जेको मक्खी साहबी सगोरो पंहिंजे भाउ खे पीआरे आयो मक्खी उन वक्त भी पंहिंजी शिफा जो असर ॾेखारियो हो वो इन तरीक़े सां शिफा जो असर ॾेखारियो हो जो उन जे पेट जे अंदर ख़राब किस्म जो मादो हो ख़राब किस्म जी जेका ॻाल्हि हुई टे मर्तबा मक्खी पीआरण सां रब पंहिंजी कुदरत सां उन समूरे मादे में जेका भी ख़राबी हुई टिनी मर्तबा पीआरण सां उहा ख़राबी ख़त्म थी वई चौथे मर्तबे मक्खी पंहिंजो शफ़ाफ़ असर ज़ाहिर करे छॾियो टिनी मर्तबनि भी शफ़ा ॾिनी हलाल जो दरवाजो खाइण में भी कुशादो पीअण में भी कुशादो साईं काश्मीर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो एतिरो रब दरवाजो कुशादो करे छॾियो हाणे त अजीब अजीब किस्म जूं अञा शयूं निकिरी पयूं बोतल पी छॾ बाबा पेप्सी पी छॾ बोतलां पी जहिड़ी वणे बोतल पी चांहि पी छॾ कादी होटल वारी हणी छॾ वरी प्यालो हिकिड़ो मजू होटल वारो केॾो रब खुदा जो कसम कुशादो हलाल जो दरवाजो रखियो तो भी बानो हराम जे तरफ़ अल इंसान हरीसुन फीमा मुडिया जेतिरो रुकियो वञे पियो ओतिरो ओॾे ज़ोर लॻाए शुगर जे मरीज़ खे झल न मिठा न खा एहतियात भी शइ आहे न कॾहिं मरणो आहे हूअं ई अल्लाहु अकबर जेॾो रब रोकियो आहे हुर्रिमत अलैकुमुल खम्रु वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम शराब को रब रोकियो अॼु एतिरा के मुसलमान शराब जा आदी अथव पाणी घटि पीअनि था शराब वधीक पीअनि था ग़लति पियो चवां साईं अल्लाहु अकबर केॾो हलाल जो दरवाज़ो कुशादो पर पोइ बि बानो हराम जो तो केड़े तरीके सां दुआऊं क़बूल थियनि कीअं बरकत जो मामलो थे बिना इजाजत जे खाइण पीअण साईं ॾाढा तुंहिंजा पकोड़ा भला आहिनि वणनि था हणी वठंदो ॿ टे पकोड़ा ईअं मां ॻाल्हि खे विझां थो पियो अॼु सां पहुची चुको आहे इंशाल्लाह डिगो न कंदुमि हणी वठंदो ॿ टे पकोड़ा संगर हणी वठंदो मिठाई जो लड्डू हणी वठंदो ॾाढी भली थी नवीद बेकरी वारा मिठाई तुंहिंजी ॾाढी भली आहे हुनजी दिलि में अलाए छा पर हे मुड़दो ई कोन साईं बिना इजाज़त जे असांजे मदरसे जे मोहतमिम हज़रत साईं कादी सिराजुद्दीन साहब दामत बरकातुहुल आलिया मुंहिंजे उस्ताद मोहतरम हाणे आख़िरी हदीस जो दर्स थियो साईं जन अजीब वाक़िया ॿुधाया फरमाए हिकिड़ो बादशाह हो नेक दिल बादशाह हो तमाम नेक हुयो बादशाह इबादत गुज़ारो दुनिया छॾे वियो हिकिड़े नेक माण्हू खे ख्वाब में हुनजी ज़ियारत थी पोइ छा कंदे ख़बर तो सां कीअं मामलो थियो चए मामलो त बहितर थियो आहे पर हिकिड़ी तकलीफ़ सताईंदड़ आहे चए ॿियो मामलो पंहिंजी जॻह ते साफ़ थियो पर हिकु तकलीफ़ सताईंदी रहे थी ॾाढी चऊं उहा कहिड़ी आहे साईं जन ॿुधायो त उहो बादशाह ॿुधाए थो ॾंदनि जी विथियुनि जे अंदरि हिकिड़ो सनड़ो नांगो आहे जेको मूंखे ॾंगीदो रहे थो साईं उहो छा थियो भला छाजे करे इहो ॾंगी वधो नांगो त पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए चए हिकु मर्तबे मां गोश्त तनावुल कयोसि गोश्त खाधोसि छेड़िया बि गोश्त खाइण जा ॾाढा शौक़ीन आहिनि
तवज्जो कजो। एक मर्तबे मां गोश्त खादोस, गोश्त खाइण खां बाद पंहिंजी सवारी ते सवारुस। हिकिड़ो गरीब मिस्कीन काठिन जी भरी गड्ढ ते खणी वञे पियो। तो मां जीअं जो उनजे भरिसां गुज़रियुसि, ॾंदनि जी विथिल में कुझु गोश्त जा ज़रात फाथल हा। मां चयुसि छो न हिकिड़ी तीली सुनड़ी तो भञी करे पंहिंजे ॾंदनि जी सफ़ाई करे छॾियां। ओ अल्लाह जा नेक बुज़ुर्ग बाना, मां उहा सिर्फ़ तीली उतां खई, पर उन गरीब मिस्कीन खां इजाज़त कोन वरिती। मां उहा तीली खणी करे ॾंदनि जी सफ़ाई कई। रब मूंसां नाराज़ थी पियो आहे। जंहिं जॻह ते मां उहा तीली काठी इस्तेमाल कई आहे, उन जॻह ते मूंखे नाग ॾंगींदो। इतनी सरणी तीली जी भी एडी वडी पुछा है को तू छा पियो खाए, किथों जवाब ॾेई सघंदे। अल्लाहु अकबर। ॿियनि जे हक़नि खाइण खां तौबा कयो। ऐं ज़कात न कढी पंहिंजे माल खे हराम न कयो। ये ॻाल्हि बि ॿुधाइण ज़रूरी सम्झां पियो। ताज़े मुताले में ॾिस, मोहम्मद बिन सरियाबी रहमतुल्लाह अलैह अबू सिनान रहमतुल्लाह अलैह वटि आयो मिलण जे लाइ। त अबू सिनान रहमतुल्लाह अलैह फरमाइसि, भरिसां हिकिड़ो पाड़े में तज़ियो थी पियो आहे, फौतगी थी पई आहे, उन दुआ घुरण आयो। ठीकु आहे साईं, हलो। चई असांजो दोस्त आहे हिकिड़ो, उनजो भाउ फौत थी वियो आहे। पोइ उन ॾे विया, ॾिठोसि त उनजो हथ बि सड़ियल हुयो, रड़ियूं पियो करे, दाऊं पियो करे। पुछऊं सुठो रड़ियूं करे, तुंहिंजो भाउ दुनिया छॾियो आहे, असां तुंहिंजा भाइर आहियूं, तोसां तसली ॾियण आया आहियूं, तोसां हमदर्दी जो इज़हार करण आया आहियूं। असां तुंहिंजा भाइर आहियूं। दुनिया में इंसान अॼु आहे सुभाणे न हूंदो। मौत हर एक ते ईंदो। कोई घर मौत खां ख़ाली कोन्हे, न ई ख़ाली रहंदो। असां भाइर आहियूं, तुंहिंजा रोए छो थो पियो? साईं ॿियो को मामिलो न आहे, अखियुनि सां मामिलो ॾिठो आहे। छा ॾिठो थी? ॿुधाई त साईं मां पंहिंजे भाउ खे जेॾी महिल दफ़न करायोसि, पोइ मां पंहिंजे भाउ जी क़ब्र जे मथां वेही रहियुसि। सभु मुंहिंजा साथी मिट माइट हली विया, मां भरिसां वेही रहियुसि। पोइ हिननि कननि सां मां आवाज़ ॿुधुसि, मुंहिंजो भाउ चए पियो, सभई मिट माइट मूंखे छॾे विया, पर ख़ुदा मूंखे वॾो अज़ाब ॾिनो अथव। वॾो मूंखे रब अज़ाब ॾिनो आहे। हिरणियूं करे पियो, दाऊं करे पियो। पोइ मुंहिंजी दिलि बर्दाश्त न कयो, क़ब्र खोलण शुरू कयो। ॾिसां त सही साईं, जीअं जो मां उते पहुतुसि, ॾिसां त ॻिचीअ में बाहि जो हार पातल अथसि। हथ जो थोड़ो वेझो कयो त मुंहिंजो हथ सड़ी वियो आहे। वड़ियूं करे, दाऊं करे, मां पोइ हिते भॻुसि अची। पोइ साईं मां इहो मंज़र पंहिंजी अखियुनि सां ॾिठुसि। क़ब्र बंदि कराए रड़ियूं दाऊं कंदो वापसि आयुसि। पोइ साईं मूंखे हाणे एॾी परेशानी थी आहे, मां इहो अखियुनि सां पंहिंजे भाउ जो मंज़र ॾिठुसि। पोइ अबू सिनान रहमतुल्लाह अलैह पुछियुसि, भला तुंहिंजे भाउ जो कोई अहिड़ो गुनाह हो? त उन चयो त साईं मां जेॾी महिल जांच कयसि, उन जी ॻाल्हि इहा निकिती त मुंहिंजो भाउ पंहिंजे माल मां ज़कात कोन कढंदो हो। ज़कात न ॾींदो हुयो। ज़कात न ॾियण जे करे हिनखे अहिड़े क़िस्म जो अज़ाब मिलियो। क़ुर बि ईअं चए थो, सयुतव्वक़ून मा बख़िलू बिही यौमल क़ियामह। क़यामत जे ॾींहुं तोक विधो वेंदो। अल्लाहु अकबर। फिर रिवायत नांग जी सूरत में वो माल बणजी करे ॾंगीदुसि। तंहिंजे करे माल जी ज़कात न कढण सां तुंहिंजो समूरो माल हराम बणजी वञे थो। ॿिए जो हक़ न खाओ, माल जी ज़कात अदा कयो। पाकीज़ रोज़ी इस्तेमाल करणु बाने जो कमु आहे। हर अमल के क़बूल करणु रब जी ज़ात जो कमु आहे। दुआ आहे अल्लाह साईं सभिनी खे पाकीज़ रोज़ी नसीब फरमाए। रब तव्हां असांजो हामी वयासिर। वमा तौफ़ीक़।